वालेकुम दोस्तों, आऊँ निज़ामुद्दीन जक्सी। इन वक्त आऊँ यूसी डंदो तेलको टनो गुलाम हैदर ज़िलो टनो मोहम्मद खान में मोहम्मद रफ़ीक लिगारी ये ज़मीन में बीठो आहियां। जेको मोहम्मद रफ़ीक लिगारी हींअर मेहनत करे टमाटो लगायो है, वो टमाटो आऊं दोस्तन के ॾेखारींदुसि। असांजा ज़मींदार छा कंदा आहिनि, सारिन न भॼंदा आहिनि, कणिक ॾावींदा आहिनि। उन्हनि खे वरी बि ॿुधाए छॾियां त मूं अव्हांखे फूदने ई ॾेखारी वीडियो ऐं हाणे टमाटे जो ॾेखारियां। हीअ ॿिज आहे 1057, ईअं न मोहम्मद रफ़ीक? 1057 आहे। ऐं हिन ॿिज में तव्हां माल ॾिसो, सॼो टमाटो जेको आहे माल ई माल भरियो पियो आहे माशाल्लाह सां। माना हीउ जेको चेटी टमाटो आहे। ऐं मोहम्मद रफ़ीक खां पुछंदासीं, साईं हीउ तव्हां कहिड़े महीने में लॻायो? इहो सर असां लॻायो 10 महीने 2 तारीख़ ते। 10 महीने जी 2 तारीख़ ते। ऐं 2 एकड़ आहे, अञा लोभ पहिरियों कढियो कोन्हे, अञा चुंडाई कोन कई आहे। हाणे पहिरीं तारीख़ पहिरीं तारीख़ चुंडाई कंदा। हिन वक़्तु जेको अॼु मंडी में आऊं वियोसि ख़रीद करणु टमाटो, त मूंखे ई 200 रुपए खां 225 रुपया किलो मिलियो। त तव्हां ॾिसो, अगरि कणिक तव्हांजी एवरेज घणी बि ॾिए पर टमाटे खे कोन पुॼंदी। अगरि तव्हांजो फसलनि में तूरियो हुजे या तव्हांजो फसलनि में ॿियो का पोख हुजे त उनखे छॾे तव्हां हींअर नंढड़ा ज़मींदार सब्ज़ी ॾांहुं वञो। भले तूरी लॻायो, टमाटो लॻायो, फूदनू लॻायो, कद्दू लॻायो। साईं जिन वाङण बि हया आहिनि, कद्दू बि हया आहिनि। भाउ कद्दू ॾेखारिजे, हीअ चपड़ कद्दू आहिनि, गोल कद्दू चपड़, ऐं हीअ वाङण बि लॻल आहिनि। इहे तव्हांजे घर जा बोड़ बि थी सघनि था। ऐं इन्हनि खे जेको आहे सो तव्हां एकड़ 2 ज़मींदार जेको बि आहे उहो लॻाए त बहितरु आहे। असांजा ज़मींदारनि खे इहा ई गुज़ारिश आहे त सब्ज़ी जेका आहे उहा लॻायो। उहा तव्हांजी सब्ज़ी जेका हिन वक़्तु तमामु मशहूरु लॻी पई आहे। ऐं आऊं अव्हांखे ॿुधाइण इन लाइ वीडियो छॾींदो आहियां त माण्हुनि खे ख़बर पए नंढड़ो ज़मींदार इन शेॾा वञे। तव्हां 5-10 एकड़ जा ज़मींदार आहियो मोहम्मद रफ़ीक? 20 एकड़ ज़मीन आहे, माना पाण में 20 एकड़ ज़मींदार आहियो। तव्हां नंढड़ी ज़मींदारी में इहो बकर वॾो गेरा घणो हणंदा आहियो साल में? बकर असां ही 2 एकड़ कंदा आहियूं। 2 एकड़ ई बकर कंदा रहंदा आहियो। पर तव्हांखे माना फी एकड़ अंदाज़ो साल में घणो बचाए थो? को साल त कोन थो एतिरो। हिन साल 2 एकड़ जा 50 लख रुपया टमाटनि जा चई विया आहिनि। साईं जिन चवनि पिया असांखे 50 लख रुपया 2 एकड़ टमाटनि जा चई विया आहिनि। त 50 लख खे भला कुझु न हुजे, पर ज़मीन जे हिसाब सां तव्हां 2 एकड़ खे ॾिसो त तव्हां 2 एकड़ में अगरि 20 लख बि कमायो था, 30 लख बि कमायो था, ऐं तव्हांजा ॿी आबादी खे मारे वेंदा। सो महिरबानी करे बकर ॾांहुं वञो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। निज़ामुद्दीन जक्सी। मुंहिंजी वीडियो अव्हांखे वणे त उनखे यूट्यूब ते सब्सक्राइब करियो, टिकटॉक ते लाइक ऐं फॉलो करियो, ऐं फेसबुक ते बि फॉलो कंदा वञो। अलाह ख़ुशि रखे। महिरबानी।